अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। गुल प्लाज़ा में अज 5 ॾींहं बि रेस्क्यू और सर्च ऑपरेशन जारी। वधीक 2 लाश हथ अंग 29 थी वियो। 3 लाशनि जी सुञाणप। मजमूई तौर 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त DNA नमूननि ज़रिए 13 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ जी सुञाणप थी वई आहे। लाशनि जी सुञाणप लाइ 50 वारसनि सां नमूना वरिता आहिनि। रेस्क्यू अमले मूजिबि इमारत जे हिसे मां हिकु शख़्स जे जिस्म जा उज़वा मिलिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बाहि वाक़े में तबाह थियल गुल प्लाज़ा जे भर में वाक़िए रंपा प्लाज़ा सख़्त मुतासिर। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी रंपा प्लाज़ा खे गैर महफ़ूज़ करार ॾेई छॾियो। SBCA पारां प्लाज़ा जे इंतज़ामिया ऐं दुकान मालिकनि खे नोटिस जारी। रंपा प्लाज़ा जे ख़तरनाक हिसनि जे इस्तेमाल ते पाबंदी लागू। कराची में बिल्डरनि ऐं इमारतनि जे मालिकनि खे फायर सेफ्टी सिस्टम लॻाइण लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेटम। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां चेयरमैन आबाद खे लिखत में आगाही। ख़त में चयो वियो आहे त फायर सेफ्टी सिस्टम ते अमल यकीनी बणाए वञे। 3 ॾींहनि में सेफ्टी सिस्टम न लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डेविस पहुची वियो। शहबाज शरीफ वर्ल्ड इकनॉमिक फोरम जी कॉन्फ्रेंस में शिरकत ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म मुआशी इस्तेहकाम लाइ सुधारनि ऐं मईशत में बहितरीअ ते रोशनी विझंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो बि इजलास में शिरकत लाइ स्विट्ज़रलैंड पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी अख़बारनि सां मुलाक़ातूं कंदो। PCB पारां भारत में वर्ल्ड कप जा मैच न खेॾण जी बांग्लादेश जे मौक़िफ़ जी हिमायत। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC खे ख़त लिखी छॾियो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल मामले ते अॼु बोर्ड मीटिंग तलब करे वरिती। बांग्लादेश पारां वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। PCB बांग्लादेश जा मैच पाकिस्तान में कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। मटियारी में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो। सलमान बला हैदराबाद जी अस्पताल में इलाज दौरान फोत। वाक़िए ख़िलाफ़ वारिस ऐं शहरी रोड ते निकिरी आया। क़ौमी शाहराह ते लाश रखी धरनो। कातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो। पुलिस ऐं 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सांगर वेझो मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल नौजवान नवाबशाह अस्पताल में फौत। अरशद कोरखानी जो लाश घर पहुचण ते वारिस सरापा एहतजाज। वाक़िए ख़िलाफ़ संजूरो शहर में शटरबंद हड़ताल। वारसनि ऐं शहरियुनि पारां लाश रखी धरनो। पुलिस मुक़ाबलो जुड़तू करार। नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो। मीरपुर माखिले में एक हफ़्तो अॻु क़त्ल थियल नौजवान जे क़त्ल में घरवारी मुलविस हुजण जो इंकशाफ। पुलिस मक़तूल अबरार कराची जी घरवारी आसिया ऐं हुन जे भाउ समेत 3 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। मक़तूल जे भाउ इल्ज़ाम हयो आहे त भाउ खे संदसि घरवारी 11 लखनि में सोपारी ॾेई क़त्ल करायो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। नारी जे वारसनि पारां इल्ज़ाम रद्द। गिरफ़्तारी ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो धरणो।